रब साईं, तुंहिंजा करोड़ एहसान, तुंहिंजा जेके बि शुक्राना कयूं उहे घटि आहिनि। या अल्लाह, तो मुंहिंजे दोदे खे बचायो। हाँ भाॼई, बेशक रब पाक जी ज़ात रहीम ऐं करीम आहे। असां रब पाक जा एहसान कहिड़ा ॻायूं। तूं हबीब, तूं तबीब, तूं ई दर्द जी दवा, जानिब मुंहिंजे जीअ में आज़ार जा अनवा, साहिब ॾे शफ़ा मियां मरीज़नि खे। अॼु असांजे मालिक साईं असांखे अहिड़ी शफ़ा अता कई आहे जंहिंजो को बि मुल्ह नथो लॻाए सघिजे। बेशक भाॼई। अदा, मां हिकिड़ो अर्ज़ु कयां, मञींदे? हाँ भाॼई, छो कोन मञींदुसि, पर भाॼई तूं अर्ज़ु न हुकुम कंदी कर हुकुम, छो जो तूं मुंहिंजी भाॼाई न पर अमड़ आई। इन जे करे भाॼई तूं हुकुम कर, तुंहिंजे हुकुम जो तामील थींदो। अदा, मूंखे दादनि ऐं शेरनि ॾांहुं वठी हल त सीने में सिधियूं गोलियूं हणान, पोइ ई मुंहिंजो अंदरि ठरंदो। जेका बाहि मुंहिंजे सीने में ॿरी रही आहे न, उहा पोइ ई थधी थींदी। भाॼई, असां मरी विया आहियूं छा जो तूं हथनि में हथियार खणंदीअ? असां प्लान पंहिंजो पाण कंदासीं। ऐं हा भाॼई, जेकॾहिं असां मरी वञूं न त पोइ तोखे हथनि में हथियार खणण जी इजाज़त आहे। अदा, तव्हां शेरल ऐं दादनि खे केतिरियूं बि गोलियूं हणो, पर मुंहिंजो अंदरि कोन ठरंदो। भाॼई, तूं ई त असांखे सब्र जो दर्स ॾींदी हुईं, पर अॼु तूं बेसब्री छो थी पई आहे? छो जो हुननि अॼु मुंहिंजे मिजाज़ी ख़ुदा ते हमिलो कयो आहे ऐं पंहिंजे ख़ुदा जी बका लाइ विहण जिहाद में शामिल आहे। भाॼई, तूं अहिड़ियूं ॻाल्हियूं न कर, तूं रब ते रख। तूं ॾिसजांइ भाॼई, तूं ॾिसजांइ त रब पाक असांखे कहिड़ो थो दग ॾिए। पोइ तूं ॾिसजांइ भाॼई त कीअं असां शेरल ऐं दादनि वारनि जे मथां कहर थी था कड़कऊं। अदा ढोलण, बसि मूंखे दुश्मन जी तबाही घुरिजे, तबाही। भाॼई, मूंखे यकीन आहे मूंखे रब जी ज़ात में त हू असांजी मुश्किल घड़ी में असांजो साथ ज़रूरु ॾींदो। ऐं मां हिननि शेरल ऐं दादनि वारनि जे मथां विज वांगुरु कड़काट ॾेई किरंदुसि ऐं हू सड़ी खाक थी वेंदा।